नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक़्तु असीं तव्हांखे कराची में ख़बर ॾींदा हलूं त ईंदड़ माली साल जे सिंध बजट जो कुल हजम 1477.903 अरब रुपया आहे। माली साल 2021 ऐं 2022 लाइ सूबाई बजट में 19.1% इज़ाफ़ो कयो वियो आहे। बजट खसारो 25.738 अरब रुपया आहे। ईंदड़ माली साल लाइ वसूलियुनि जो काथो 1452.168 अरब रुपया आहे, जिन मां सूबे जूं पंहिंजूं वसूलियूं 329.319 अरब रुपया आहे। जारी खर्चन जो काथो 1099.372 अरब रुपया है। तरक्याती खर्च 329.033 अरब रुपया है, जंहिंमें हंदड़ माली साल जे भेट में 41.3% इज़ाफ़ो कयो वियो है। ADP लाइ 222.500 अरब रुपया रखिया विया आहिनि। ज़िले ADP लाइ 3 अरब रुपया रखिया विया आहिनि। सरकारी मुलाज़िमनि जी पगार में 20% इज़ाफ़ो कयो वियो। घटि में घटि उजरत 17,500 रुपये में वधाए 25,000 रुपया कई वई है। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।